अज़्ज़रे बूए इश्क में आयद। प्यारी जमायत सगोरी, जमायत जा मुअज़्ज़ज़ीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कुरान करीम जी आयत मुबारका जो कुछ हिस्सो तिलावत कयो ऐं हिकिड़ो फारसी शेर अर्ज़ कयो आ। तव्हां काफ़ी तफ़सील सां गुफ्तगू ॿुधी चुका आहियो, टाइम भी काफ़ी थी वियो आहे। मां मुख़्तसिर टाइम में चंद ॻाल्हियूं अर्ज़ रखां। पहिरीं ॻाल्हि त कुरान करीम जा जेके अल्फाज़ मुबारका तिलावत कया आहिनि उन्हनि जो तर्जुमो ही आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमायो त घणो ई ईअं थींदो आहे जो थोरो लश्कर अल्लाह जी मदद सां घणे लश्कर ते गालिब अची वेंदो आहे। वल्लाहु मअस साबिरीन, अल्लाह सब्र वारनि सां गॾु हूंदो आहे। हज़रत इमाम आली मक़ाम सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ज़िंदगी मुबारक दे उन जी क़ुर्बानीअ ॾे ॾिसजे। करबला जे मैदान में वो काफ़िलो तमाम नंढड़ो हुयो, पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी मदद सां वो लश्कर यजीदी जाबिराना तसल्लुत जे मथां गालिब रहियो। इएं न समझो त जिन जा सिर हलिया विया उहे शिकस्त खाई विया, पर हकीकत इहा आहे त कामयाब उहो आहे जंहिंजी तालीम बाक़ी रहे। सिर भले हलिया वञनि उन सां को फ़र्क़ न पवंदो आहे, पर जेको सिर ॾेई सुरहो थी वञे ऐं तालीम पंहिंजी बाक़ी रखी वञे उहो ई हक़ीक़ी कामयाबियुनि सां हमकिनार आहे। इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ज़िंदगी मुबारक उहा बच्चन ॿारनि समेत उहा कुर्बान थी। पाण वतन छॾियाऊं, सब कुछ कुर्बान कयूं दीन जे झंडे जे बुलंद रखण जे लाइ, पर अॼु बि यजीद खे केर चङनि लफ़्ज़नि सां यादि करण जे लाइ तयार कोन्हे को। पूरी दुनिया में हुसैनियत अॼु बि ज़िंदहबाद आहे। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह रज़ी अल्लाह तआला अन्हु व अर्दा उहा अज़ीमुल मर्तबत शख्सियत हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे ख़ानदान जो ही चश्मो चराग, इमाम इनक़लाब शहीद हक़ व सदाकत हज़रत सैयद सिबगतुल्लाह शाह सानी अलमारूफ सूर्य बादशाह शहीद रहमतुल्लाह तआला अलैहि। इहो लफ़्ज़ फारसीअ जो जेको शेर अर्ज़ कयम ॾाढो सुहिणो इन मिसदाक ते पूरो लहे थो। बहर ज़मी के नसी में ज़ुल्फ़े हू वज़दस हुनूज़ अज़्ज़रे बूए इश्क में आयद। उन मुझे महबूब जे मुबारक ज़ुल्फ़न खां जेका बि थधड़ी हीर गुज़रंदी जंहिं ज़मीन जे टुकड़े ते पई आहे, अॼु बि उन ज़मीन मां इश्क जी खुशबू ऐं सुरहान अची रही आहे। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह हिन धरतीअ ते उन अंग्रेज़नि जे जाबराना तसल्लुत जो बाकायदा जेको ख़ात्मी ऐं फाइनल जेको फ़ैसिलो हुयो, न त हुए ही जंग त 100 सालन खां हलंदी पई अचे, पर आख़िरकार इहो 12 सालन जो मासूम ॿार जॾहिं गादी नशीन थियो, हर कंहिंखे पंहिंजा पंहिंजा ख़्याल हुया। किन चयो त हाणे इनखे असां पंहिंजे हिसाब सां हलाईंदासूं। अंग्रेज़ इन ख़ुशफ़हमीअ में हुया त हाणे उहो दौर गुज़री वियो जेको असांजे लाइ ॾुखियाईयुनि जो दौर हुयो। हाणे इन मासूम ॿार खे जीअं असां चवंदासीं ईअं असांजे चवण ते हलंदो, पर उन्हनि पलीतन खे ख़बर न हुई त इहो मासूम ॿार जेके तव्हांखे टोटा चबाईंदो तव्हां ॾेहनि खे बि ॾस ॾींदो। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह इन नंढड़ी उम्र मुबारक खां वठी करे जंहिंजी ज़हानत हैरत अंगेज़ आहे। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह
ज़ाहिरी तरह से किन इदारन में वनी करे वडा किताब पढ़ी करे तालीम हासिल कान कई। शुरू वारे वक्त खां वठी करे वडा वज़न अची विया। हज़रत पीर साईं कोट धणी बादशाह जो विसाल थियो। पाण 12 सालन जी मासूमियत वारी उम्र जा साहिब हुया। उन ये टाइम ते जरे गादी नशीन थिया, एकड़े पासे दरगाह मुबारक जा मुआमलात केडा वडा आहिन, बे पासे हेतरी लखन जी जेका जमायत आहे, उनन जी रूहानी हर तरह जी तालीम तरबियत ते नजर रखण। ऐं बे पासे अंग्रेज साम्राज्य सा मुहादो अटकाइण जेको अग में खां हली रहियो आहे, ये सभई मुश्किलातूं वर्से में मिली रहियूं। पर मासूम 12 सालन जो दुनिया जो को मानू छा करे सके इन्हनि मामलन जे साम्हूं। पर कुर्बान वञा उन महबूब मुर्शिद करीम जी ज़ात दा जिन इन्हनि सभिनी तरीक़नि खे अहसन तरीक़े सां मोह ॾिनो, संभालियो। ऐं इन ये दौर में भी हज़रत पीर साईं सूर्य बादशाह जिन 34 सालन जी फूह जवानी में शहीद थिया। घणी उम्र आहे 34 साल, 34 सालन जी फूह जवानी में जंहिंखे शहादत मिली। इन ये विच में भी ये न समझो त ये 12 साल उम्र जा इन जा कढो, बाकी जेका उम्र बचे थी उहा का दरगाह मुबारक ते ये ऐश इशरतुन सां गुजारी हुजे या वरी सुकून हुजे जंहिंमें माण्हू पंहिंजा कमकार करे सके। पर हज़रत पीर साईं सूर्य बादशाह इन ये जे विच में भी कॾहिं 8 साल कैद रहा। कॾहिं वरी जेकॾहिं हज मुबारक ते तशरीफ़ वठी विया आहिनि, 6 महीननि जो सफ़र उहो रहियो। जैसलमेर जे सफ़रनि ते तशरीफ़ वठी विया, ग़ालिबन 6 महीननि जो सफ़र उहो आहे। ऐं इन जे विच में पीर साईं जिन समझंदा रहिया, ई मुल्की हालतूं ॾिसंदा रहिया, उन्हनि अंग्रेज़नि जूं जेके शरारतूं चालबाज़ियूं आहिनि समझंदा रहिया त इन्हनि खे कहिड़े तरीक़े सां मुंहुं ॾियणो आहे। पाण जॾहिं वापसि आया, अल्लाह थो ॼाणे त मुंहिंजे मुर्शिद सूर्य सरदार हिकिड़ो ॾींहुं बि सुख जो कोन गुज़ारियो आहे। पाण जिस्मानी तरह सां ज़हनी तरह सां हमेशह इन जे लाइ तयारु हूंदा हुया। मुअर्रिखनि लिखियो आहे हज़रत पीर साईं सूर्य बादशाह जे नंढे हूंदे खां ई वठी करे दरगाह मुबारक ते हिकिड़ा 3 ग़ालिबन मेमुण हुया, हिकिड़ो शेख हुयो। पाण उन्हनि जे मथां मुक़रर करे छॾियो हुयूं त तव्हां ईंदा कयो, हर रोज़ पाण मल्ह विढ़ंदासूं। नंढे हूंदे खां वठी करे अचो पाण मल्ह विढ़ंदासूं। पोइ छा थींदो हुयो जो हिकिड़ा 2 शख़्स जेके हुया हमेशह पीर साईं सूर्य बादशाह जिन उन्हनि खे मल्ह दसे वेंदा हुया। हिकिड़ो शख़्स अहिड़ो हुयो जो पहिरीं मल्ह पीर साईं जिन उनखे दसींदा हुया, ॿी मल्ह वरी उहो मारे वियो। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह जिन खे उन टाइम ते कुछ ज़ख़्म भी पहुता। हज़रत पीर साईं कोट धणी बादशाह के ख़बर पई। पाण फरमायूं त बाबा ज़ख़्म पहुता आहिनि त मल्ह विढ़ण जी कहिड़ी ज़रूरत आहे। पाण उनखे फरमायूं त सुभाणे बि अचिजां त वरी मल्ह विढ़ंदासीं। पीर साईं कोट वारे फरमायो त मल्ह जेकॾहिं तकलीफ़ पहुचे थी मल्ह न विढ़ो। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह अंगल कयो पंहिंजे वालिदे मोहतरम शम्सुल उलमा सां त क़िबला मल्ह ज़रूर विढ़बी। पोइ हज़रत पीर साईं कोट धणी बादशाह उते वारीअ जो इंतज़ाम करायो, वारी रखराई। त इहा हिकिड़ी सोच हुई, हिकिड़ो फ़िक्र हुयो। इन वक्त खां वठी करे इहा ई ॻाल्हि ज़हन में हुई त सुकून जी ज़िंदगी नाहे गुज़ारणी। को ईअं माण्हू थकल टुटल हुजे कॾहिं त वेही करे निंड्रूं करे, ईअं करणो ई कोन्हे को। पाण हिकिड़ो भेरो हलिया, तलवार हथ में हुई। तलवार हीअं मुजाहिदनि वांगुरु लहरायूं। तलवार मां आवाज़ थींदो आहे जेकॾहिं हवा में तलवार खे लहराइजे। हिकिड़ो फ़क़ीर बीठो हुयो। पाण फरमायूं त फ़क़ीर तलवार छा थी चवे। उन अर्ज़ कयो त क़िबला अव्हां ई ॼाणियो था। पाण फरमायूं त तलवार चवे थी त सजण ऐं साणे कंहिं अणा से विसरे। महबूब मदीने वारो मीर सजण ऐं साणे ही जेको वतन आहे जंहिंखे नक नास न हुजे, को अहिड़ो ई को अणा
पासो इनके विसारे सके तो हैफ तनी होए वतन जिन विसारियो। हजरत पीर साईं सूर्य बादशाह इन टाइम ते सबक दई छड़ियो। अजकल सिंधियत जी मोहब्बत में कुछ मानू चवंदा आहिनि त हजरत पीर साईं सूर्य बादशाह सिर्फ हिन ये वतन जे लाए विढ़ो हुयो, दीन जे मामले जी इहा जंग कान हुई। पर इन ये शेर मां जेको पीर साईं सूर्य बादशाह बुधायो, इन ये शेर मां चंगी तरह से मालूम थी वने तो त हजरत पीर साईं सूर्य बादशाह जी जंग सिर्फ साणे जे लाए न हुई पर सजण जे दीन जे लाए भी हुई। पाण फरमायो सजण ऐं साणे हिक अणा से विसरे, ये बई शयूं जेके आहिनि जिनके नक़्वा जिनके गैरत आहे, जेके बाज़मीर मानू आहिनि उहे कॾहिं बि इन्हनि ते को बि कंप्रोमाइज़ न कंदा। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती हजरत रोज़े धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जा फ़कीर हीअ जमायत अमानत वारी जमायत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में भी अंबिया इकराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम तशरीफ वठी आया, पर इहो जेको हक़ वारो जेको पैगाम इहो अञा पूरो न थियो हुयो। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उहे हिदायत जा आखिरी सबक खणी आया जो हाणे को भी सबक दुनिया में इंसानियत जी अज़मत जो पोइते रहियल कोन्हे को। ऐं इहो हर ज़माने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन भी पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त जे लाइ निकता। हिकिड़ो भेरो मदीने तय्यबा ते को हमलो तो थे या ये आवाज आयो, को खौफनाक आवाज आयो। मदीने जा मानू ॾाढा परेशान थिया। रात जो घोड़ा काहे करे निकता ॿाहिरि ॾिसण जे लाइ त ॾिसूं त छा मसलो आहे। मदीने तय्यबा जा सहाबी सगोरा विया ॿाहिरि, उहे त ॾिसी आया, हेॾा होॾा काशे नज़र न आई। वापस जो मोटी आया, कुछ देर गुजरी ॾिठऊं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन घोड़े ते आधी रात जो ॿाहिरां अचनि पिया। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां पुछऊं या रसूलल्लाह किथां पिया अचो? पाण करीमन फरमायो त हिकिड़ो मूं आवाज़ ॿुधो हुयो, उन आवाज़ जे करे मूं चयो त मदीने जे हिन वतन ते मदीने वारनि ते केर मेरी अख न खणी खां पहिरीं जेकॾहिं ॿाहिरि निकितो आहे त मदीने जो मीर निकितो आहे। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह उहा खिदमत ॾिनी हिन धरती मुक़द्दस जे लाइ। पाण विढ़िया पंहिंजा हुर जान निसार कुर्बान करायाऊं। ऐं सवेरे हिकिड़ी ॻाल्हि शफ़ाअत साइण फ़क़ीरानी जेका हुई जंहिंजो पुट शहीद थी वियो ऐं पाण वञी करे उन शहीद जो जसद अतहर वसूल कयाई। इन ते मूंखे हिकिड़ी ॾाढी भली ॻाल्हि यादि अची वई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुक़ाबले में जॾहिं मुसैलिमा कज़्ज़ाब जॾहिं नबूवत जी दावा कई हुई, पाण करीमन उनखे ख़त लिखी ॾिनो हुयो हिकिड़े सहाबीअ खे, हबीब इब्न ज़ैद रज़ी अल्लाह तआला अन्हु खे। पाण फरमायूं त ही वञ मुसैलिमा कूड़े ॾे ख़त खणी वञ। उहो सहाबी सगोरो जीअं वियो उते ख़त खणी वियो। चईंसि ॾे ख़बर मुहम्मद जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे? हबीब इब्न ज़ैद चयो त उहो त अल्लाह जो आख़िरी नबी आहे। चईंसि त मुंहिंजे बारे में छा ख़्यालु आहे? चई त तूं कूड़ो आहीं, रसूलुल्लाह खां बाद में नबूवत आहे ई कान का, नबी को अचणो ई कोन्हे को, तूं त कूड़ो आहीं। उनखे कावड़ अची वई, पंहिंजे दरबारियुनि खे हुकुम कई त हिन जी ज़बान कटे छॾियो। सहाबी सगोरे जी ज़बान कटिजी वई। इशारनि सां ॻाल्हाईंदो रहियो। जॾहिं हू चवे त मुहम्मद, इशारो करे त हुआ रसूलुल्लाह। वरी जेकॾहिं चवे त अन, तही चवे त अन असम ला आरिफ मा तक़ूल, मां नथो ॿुधां तूं छा पियो चवीं, तुंहिंजी ॻाल्हि आहे मूंखे सम्झ में नथी अचे। हुकुम कई त हिन जी साॼी बाह कटे छॾियो। वरी हुकुम कयईं उन्हनि पंहिंजनि दरबारियुनि खे, चयाईं शैताननि खे त हिन जी ॼंघ कपे छॾियो। चारई तरफ़ हुन जा बाहूं ॿई ॼंघूं ॿई हुन जूं कटिजी वयूं। तॾहिं बि रसूलुल्लाह जे सहाबी सगोरे जो इहो ई इशारो हुयो।
अखियुनि सां बि इशारा करे पियो जॾहिं मुहम्मद चवे त ही चवे त हुआ रसूलुल्लाह जॾहिं पंहिंजे लाइ ॻाल्हि करे त ही चवे त मां नथो ॿुधां तूं छा थो चवीं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन सहाबी सगोरे खे आखिरकार जॾहिं तड़पंदे तड़पंदे इहो शहीद थी वियो रसूलुल्लाह जी इज्जत तां जान घोरे छॾियईं पोइ आखिरकार ज़िंदगी हुयो त उन जी जेका खल आहे उहा ईअं लाथी वई जीअं बकर जी खल लाही वेंदी आहे एसि ताईं बि उन जी ज़बान ते इहा ई ॻाल्हि हुई इहा वरी ॻाल्हि अची करे उन जी अमड़ खे ख़बर पई मुस्तफ़ा करीम जो सहाबी जॾहिं उन जी अमड़ सां अची करे हीअ ॻाल्हि कयूं त ही मामिलो थियो आहे तुंहिंजे पुट जी बकर वांगुरु खल जीअरे ई लाथी वई आहे ईअं बेदर्दीअ सां उनखे शहीद कयो वियो आहे त उन मुस्तफ़ा करीम जी सहाबी आहे उन सहाबी सगोरे जी अमड़ उन चयो त लिहाज़ल वक़्त लदी अरदातुहु इन वक़्त जे लाइ त मूं उनखे थञ प्यारी नारो लगायो विलायत जो ज़ोर सां इन वक़्त जे लाइ त मूं उनखे थञ प्यारी रब करीम थो ॼाणे त इहो जोश ऐं जज़्बो इहा अक़ीदत ऐं मुहब्बत जेकॾहिं 100 सालनि खां बाद में जेकॾहिं किथे नज़र अचे थी त इहे हुसैनी काफ़िले जा सरवाण इहे पागारा इमाम आहिनि जिन हर वक़्त में हज़रत इमाम हुसैन वारो किरदार निभायो आहे ऐं जेकॾहिं वरी उन्हनि जा पोइ लॻे उन जोश जज़्बे सां 100 सालनि खां बाद में बि जेकॾहिं किथे नज़र अचनि था त इहा हुर जमायत आहे तव्हां मुजाहिद आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती आओ दुआ कयो त अल्लाह करीम पंहिंजे महबूब जे सदके में उन असांजे महबूब मुर्शिद हज़रत सूर्य सरदार जो जसद अतहर जिते भी आहे शल रब करीम उन महबूब मुर्शिद जी मज़ार ते किरोड़े रहमतूं नाज़िल फरमाए असां सभई ये जेको फ़क़ीरनि कटपरनि फ़क़ीरनि ऐं ॿिया जेके बि भरपासे जा जमायती ॻोठ आहिनि दोस्त जेके बि साणनि रुफ़क़ाएकार साथी आहिनि उन्हनि सभिनी खे मां मुबारकबाद पेश करियां थो जिन ही आलीशान प्रोग्राम सजायो आहे ऐं ज़रूरी आहे इहो त जीअं असांजे नौजवान नस्ल खे ख़बर पए इहा ॻाल्हि ज़रूरी मूंखां अॻु में बि कुझु दोस्त चई विया आहिनि मां तव्हांखे हथ ॿधी गुज़ारिश कयां थो अॼुकल्ह क्लाइशन कोफ सां विढ़ण जी ज़रूरत कान्हे का अॼुकल्ह बमन सां या इहा जंग कान थी हले अॼुकल्ह जेकॾहिं जंग आहे त कलम सां जंग विढ़ी रही अॼु कलम सां विढ़ण जो टाइम आहे असांजे लाइ ज़रूरी आहे पंहिंजे औलाद के अहिड़ी तालीम ॾियारियूं जो जॾहिं बि को गैर को दुश्मन हिन असांजी पाक हिन तारीख़ जो जेको दुश्मन कॾहिं बि जेकॾहिं ग़लत तरीक़े सां को वार करे थो त असांजो नौजवान उन्हीअ खे अहिड़ो सबक़ ॾे इन्हीअ कलम सां ई उन्हीअ खे जवाबु ॾे जो उहो ॾेहनि खे ॾस ॾे त वाक़ई मुजाहिद अॼु बि मौजूदु आहिनि हाणे कल्ह टियों ॾींहुं मूं ताज़ो हिकिड़ो कॉलम पढ़ियो हुयो फेसबुक ते ई अहिड़े तरीक़े सां उन चालबाज़ी खेॾी जो ज़मीन पेरनि मां निकिरी वई ज़ाहिर आहे माण्हू पढ़े थो को बि मज़मून पढ़ंदो आहे को कॉलम पढ़ंदो आहे त ज़हन थकाव खाईंदो आहे ऐं काफ़ी ज़हन जेके हूंदा आहिनि उहे मटिजी वेंदा आहिनि त असांजी तारीख़ सां वॾियूं वेसाह घाटियूं थियूं आहिनि ज़रूरत हीअ ॻाल्हि जी आहे त असां पढ़ूं पंहिंजे औलाद खे सम्झायूं पंहिंजूं जेके रिवायतूं आहिनि उन्हनि ते हमेशह कारबंद रहूं असां वाक़ई जीअं फ़क़ीर साईं कमालुद्दीन तव्हांखे ॿुधायो न त असां गैरनि जे तरीक़े में अची करे पंहिंजूं रिवायतूं विसारे वेठा आहियूं गैरनि जी सुहबत में अची करे वाक़ई इहे ॾाढा तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि अंदर में आहिनि गरहण जहिड़ियूं ॻाल्हिड़ियूं पिरी तान पुछनि रीअ पुछे आऊं न चवां त अहिड़ा खोड़ सारा मामलात दिलनि में आहिनि पर चई कोन था सघजनि तंहिंजे करे ज़रूरी आहे त पंहिंजे औलाद खे पढ़ायो हर तालीम ॾियो उन खे
असांजो हमेशा ही रहियो आहे, उसूल रहियो आहे, दीन जी हिफ़ाज़त बि इन सरज़मीन तां थी आहे, त हिन ये वतन जी हिफ़ाज़त हमेशा पागारा पीरन कई आहे। अल्लाह करीम महबूब मुर्शिद करीम मौजूदा सरदार जो सायो बि सलामत रखे। आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि मां अहम करे वञा, ताज़ो कंहिं जाइ ते मूं ॿुधो हुयो, ॾाढो दुख थियो, अफ़सोस थियो हुयो, असांजे जमायती माण्हुनि जा बि काफ़ी ख़्याल मटिजी था वञनि त असांजी सियासत का ईअं थी रही आहे, हीअं आहे, हेॾा होॾा इन ते हर्फ़ ईंदा आहिनि। पर मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त अल्हम्दुलिल्लाह हज़रत रोज़े धणीअ खां वठी करे जंहिं अमानत सां, जंहिं नज़रिए सां हीअ जमायत आहे, अॼु बि उन नज़रिए ते अल्हम्दुलिल्लाह पागारा बि क़ाइमु आहिनि त हीअ जमायत बि क़ाइमु आहे। कॾहिं बि असां में तब्दीली इंशाअल्लाह अचणी कान्हे का। हज़रत रोज़े धणी जेके ॾस ॾिना आहिनि, इंशाअल्लाहुल अज़ीज़ हमेशा जमायत उन्हनि उसूलनि ते कारबंद रहंदी। ऐं पीर साईं छट धणी बादशाह जिन फरमाईंदा हुया त पाक फ़ौज हिन वतन जे जाग्राफियाई सरहदुनि जी मुहाफ़िज़ा। छाजी? जेके जाग्राफियाई सरहदूं आहिनि वतन जूं, मतिलबात जेके सरहदूं आहिनि, फ़ौज उन्हनि जी मुहाफ़िज़ा। ऐं मुंहिंजे मुर्शिद छट धणी सरदार फरमायो त असांजी जमायत वरी नज़रियाती सरहदुनि जी मुहाफ़िज़ा। असांजो नज़रियो, असांजो फ़िक्र जेको आहे उहो अलॻि थलॻ आहे। दुनिया भले कहिड़नि बि लालचनि में, मकरनि फ़िरेबनि में अचे, पर ही हुर कॾहिं इएं कोन सोचींदो त मूंखे कहिड़ियूं तकलीफ़ूं मिली रहियूं आहिनि। मौजूदा हिन ज़माने में हाणे ताज़ो सेनेट जी इलेक्शन थी हुई न, इन ये टाइम ते हिकिड़े तजज़िया निगार, ग़ालिबन हारून रशीद उन जो नालो हुयो, उन तजज़िया निगार जी ॻाल्हि पढ़ी लिंग कांडार जी विया। हेड़े टाइम ते ॾाढो ॾुखियो मामिलो आहे, जॾहिं माण्हू विकामजंदा हुजनि। आम माण्हू विकामजनि त ॻाल्हि सवली आहे, पर जेके वॾियुनि वॾियुनि कुर्सियुनि ते वेठल हुजनि, जॾहिं उहे बि पैसनि में विकामजंदा हुजनि, को किरोड़नि में विकामजे, को अरबनि में विकामजे, पर सलाम आहे मुर्शिद हज़रत मौजूदा सरदार जी अज़मत खे त न पाण कॾहिं विकामिया आहिनि, न कोई उन्हनि सां गॾु जेके आहिनि उहे विकामबा आहिनि। उन ये तजज़िये निगार ॻाल्हि कई, ॿियनि जूं ॻाल्हियूं करे त फिलाणे खे हेतिरियूं सीटूं मिलंदियूं, फिलाणे खे हेतिरियूं सीटूं मिलंदियूं, उहे पैसनि जा हिसाब करे करे, पर उन हीअ ॻाल्हि कई जेको असांजो कोन्हे को, ज़ाहिर आहे दरगाह मुबारक जी निस्बत वारो कोन्हे को, हिकिड़ो ग़ैर आहे। ऐं तजज़िये निगार जी ॻाल्हि करण का सवली न हूंदी आहे, उहे इल्म वारा ई ॼाणीनि था। उन ये ॻाल्हि कई, पीर पागारे जो रुपए पैसे सां को बि शग़फ़ कोन्हे को। नारो त लॻायो ज़ोर सां। रुपए पैसे जो मामलो पीर पागारे वटि कुझु बि हैसियत कोन थो रखे। भले अरबनि जूं आफ़रूं थियनि, पर रुपयो पैसो जेतिरो इते ज़लील आहे, एतिरो शायदि कंहिं दुनिया में कंहिं जाइ ते ज़लील हुजे। दुनिया ते इते झुकी पई आहे, दुनिया जी इते का औकात ई कान्हे का, पर हमेशा इन्हनि जो नज़रियो, इन्हनि जा ख़्याल, इन्हनि जी सोच, इन्हनि जो फ़िक्र हमेशा मुल्क जी हिफ़ाज़त हूंदो आहे ऐं मिल्लत जी हिफ़ाज़त हूंदो आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।